बाढ सिंध सकाफ़त ॾियारे जे पुरमसरत मौक़े ते बल्दियाती अॻूणे वज़ीर नासिर हुसैन शाह सां बाढ ॼाओ PP अॻवान आबिद हुसैन ढक्कण मुलाक़ात कई। होॾां मीडिया खे ॿुधायो त सिंध दुनिया जी कुंड कुर्छ में रहंदड़ सभिनी सिंधी भाइरनि खे सिंधी सकाफ़त ॾियारो मुबारक। सिंध धरती अमन सूफ़ीन बुज़ुर्गनि औलियाउनि जी धरती आहे। सिंधी क़ौम बहादुर मेहनत कश प्यार कंदड़ क़ौम आहे। सिंधी क़ौम दुनिया जी कुंड कुर्छ में रहे थी। सिंधियुनि पाकिस्तान सिंध जो नालो दुनिया में रोशन कयो आहे। सिंधी क़ौम महिमान नवाज़ क़ौम आहे। सिंधियुनि जी महिमान नवाज़ी आजिज़ी न्याज़ निवड़ती सिंधी जी सुञाणप ऐं सकाफ़त आहे। सिंध जी महिमान नवाज़ी दुनिया जी कुंड कुर्छ में मशहूरु आहे। सिंधी क़ौम मेहनतकश अमन परस्त प्यार कंदड़ प्यारी क़ौम आहे। जेके बि सिंधी भाइर सिंध में ऐं दुनिया में रहनि था त पंहिंजा ज़ाती जहिड़ा झगड़ा विसारे पाण में हिकु थी मुल्क ऐं बचनि ख़ातिर हिकु थी मुल्क जी तरक़ीअ में हिसो वठनि ऐं दुनिया में नालो रोशन कनि। सिंध सकाफ़त ॾियारो मुबारक हुजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।